नमस्कार, मां आहियां प्रदीप बजाज। अचो त ॾिसूं सिंधीअ में ख़बरूं। दिल्ली एयरपोर्ट तां लश्कर जो आतंकवादी गिरफ़्तार। स्वतंत्रता समारोह जे ठीक पहिरीं सुरक्षा एजेंसीअ खे हिकु वॾी कामयाबी मिली आहे। दिल्ली एयरपोर्ट तां लश्कर तैयबा जो हिकु आतंकीअ खे गिरफ़्तार कयो आहे। उन जी सुञाणप हबीबुर उर्फ़ हबीब जे रूप में थी आहे। फ़िलहाल हू काफ़ी वक़्त खां सऊदी अरब जे रियाद में रही रहियो हो। चयो पियो वञे त हबीब 2007 साल में गिरफ़्तार लश्कर आतंकी शेख अब्दुल नेम उर्फ़ नोमीअ जो हैंडलर हो। छत्तीसगढ़ में 15 नक्सली मारिया विया। छत्तीसगढ़ में नक्सलियुनि सां चकरीअ में सुरक्षा दल खे हिकु वॾी कामयाबी हासिल थी आहे। सुरक्षा जवाननि 15 नक्सलियुनि खे मारे किरायो आहे ऐं 16 हथियार ज़ब्त कया आहिनि। हीअ चकरी नक्सल प्रभावित सुकमा ज़िले जे गोलापाई थाणे जे जंगल एरिया में थी हुई। इंदौर में नगर निगम के कर्मचारी वटां निकितो 2 किलो सोन ऐं 15 लाख रोकड़ा। मध्य प्रदेश इंदौर में 4हीं क्लास के कर्मचारी के घर में लोकायुक्त की टीम रेड विधी हुई। लोकायुक्त के DSP बुधायो त रेड दरमियान हिन जे घर में 15 लाख रोकड़ा, 2 किलो सोन ऐं 25 मिल्कतुनि जा दस्तावेज मिलिया आहिनि ऐं सभु मिल्कतूं संदसि ज़ाल जे नाले ते आहिनि। हिन जे घर की क़ीमत ही लगभग 1 करोड़ रुपया आंकी वही आहे। कर्मचारी की पगार 18,000 रुपया आहे। गांधीधाम में लुटफुर केस में 5 साल सजा। साल अॻु 27 अगस्त 2017 जे ॾींहुं हिकु शख़्स सां झगड़ो करे चाकू सां हमलो करे 9,000 रोकड़ा ऐं 20,000 जो मोबाइल कुल 29,400 जी लूट कई हुई। हिन मामले पुलिस तपास करे 2 शख़्सनि खे पकड़ियो हो। केस हलंदे कोर्ट हिननि खे 5 सालनि जी सज़ा जो ऐलान कयो हो। इशरत जहां केस में CBI कोर्ट डिस्चार्ज अपील ठुकराई। इशरत जहां एनकाउंटर केस में DG वंजाड़ा ऐं NK अमीन जी CBI कोर्ट डिस्चार्ज की अपील के नामंजूर कयो आहे। इन खां अॻु PP पांडे के डिस्चार्ज कयो हो, पर DG वंजाड़ा ऐं AK अमीन की अपील के नामंजूर करे ॿी सुनवाई 7 सितंबर ते रखी आहे। बांदीपुर में पाकिस्तान कई फायरिंग। पाकिस्तान वरी सीज फायर जो उल्लंघन कंदे बांदीपुर ऐं गुरीद में फायरिंग कई आहे।
जंहिंजो जवाननि मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे। चवण में अचे थो त 2003 खां पोइ पहिरियों दफ़ो हिन विस्तार में पाकिस्तान फायरिंग कई आहे। अॼु दिल्लीअ में महिला कांग्रेस जी राष्ट्रीय बैठक। 2019 जी चूंड जी तयारीअ जे भागरूप अॼु दिल्लीअ में महिला कांग्रेस जे राष्ट्रीय बैठक थींदी, जंहिंमें गुजरात मां लॻभॻि 500 महिला कार्यकर भाग वठंदियूं। इन बैठक में महिला कांग्रेस जो नओं लोगो पिणु लॉन्च करण में ईंदो। हिन बैठक खे राहुल गांधी संबोधित कंदो। गुजरात में बरसाति वरी पंहिंजो रंग ॾेखारींदी। चयो वञे थो त बंगाल जी खाड़ीअ में नओं लो प्रेशर सिस्टम सक्रिय थियो आहे, जंहिं करे 8 अगस्त ते ॾखण गुजरात में बरसाति जी अॻकथी कई वई आहे। भावनगर जे करजाणा ॻोठ में हिक ॿार जी लाश मिली। भावनगर जे जैसर तालुका जे करजाणा ॻोठ में देर राति जो हिक ॿार खे चीतो खणी वियो हो ऐं उनखे चीरे खाधो हो। माण्हुनि ॿार खे छॾाइण जी घणी कोशिशि कई पर नाकामयाब रहिया। वन विभाग इन घटना खे दॿाइण जी कोशिशि कई हुई। मीडिया जे माण्हुनि खां मोबाइल पिणु फुरिया हुआ। जूनागढ़ में वधीक बरसाति सबबि पोख नास। वधीक बरसाति सबबि जूनागढ़ जा कुर्मी मुसीबत जो सामनो करे रहिया आहिनि, छो जो बरसाति सबबि उन्हनि जो फ़सुलु ख़राबु थी वियो आहे ऐं उन्हनि जल्द ई सरकार खे सर्वे करे नुक़सान जी भरपाई करण जी घुर कई आहे। कांग्रेस जो प्रतिनिधि मंडल अॼु राज्यपाल सां मिलंदो। अॼु कांग्रेस जो प्रतिनिधि मंडल राज्यपाल सां मिली करे मूंगफली में थियल घोटाले ऐं ज़मीन माप जे मामले में राज्यपाल OP कोहलीअ सां मिली करे आवेदन पत्र ॾींदो। अमरेलीअ में मास्तरनि बिना सरकारी स्कूल। अमरेली जी राजूला में आदर्श निवासी शाला में ॿार त आहिनि पर पढ़ाइण वारो मास्तर कोन आहे। सरकारी हॉस्टल आहे
पर का बि सहूलियत कोन्हे। 100 खां बि वधीक शागिर्दनि जी हालत क़यास जोगी आहे। राजकोट में मूंगफली मामले रेड। गुजरात में भारी खलबली मचाईंदड़ राजकोट जो मूंगफली मामले में पहिरीं फरियादी पर हाणे आरोपी मगन झालावाड़िया जे घर पुलिस रेड विधी। हिन जे घर मां दस्तावेजनि जी जांच कई वई। हिन रेड में DYSP समेत ॿिए बि ऑफिसर शामिल थिया हुआ। मगन झालावाड़िया ऐं मान सिंह जी ऑडियो क्लिप वायरल। राजकोट जे मूंगफलीअ में मिट्टीअ जे मामले में हिकु ऑडियो क्लिप वायरल थी आहे जेका हिन रीत आहे। માનસિંહભાઈ, સરકારમાંથી પ્રેશર બહુ છે. તમે કોકને આ લોકોને સરકારમાં કોકને ફોન કરાવી દો ને. ટીવીમાં તો એવું એફઆઈઆર થઈ ગઈ એવું આવે. ના ના, એફઆઈઆર વાળો હું અહીં બેઠો છું. એફઆઈઆર કોણ કરે એની? ફરિયાદ કોણ દાખલ કરે? મેં કીધું ભાઈ તમે જલ્દી, એ લોકોને કીધું તમે જલ્દી કિરીટભાઈ લઈને ભાગો. હા, હું તમને હજી કહું, મારે કાલ બપોર સુધીમાં જો અત્યારે તમે ગમે એ બાનું કાઢી લીધું બરોબર, કાલ બપોર સુધી પછી હું બાનું ન કાઢી શકું બરોબર. જો તમારે સમાધાન નો જ મૂળ હોય દાખલા તરીકે, એટલે હું તમને ઘડીએ ઘડી એટલે જાણ કરું છું બરોબર કે અત્યારે તો મેં કીધું સાહેબ મારી તબિયત બરોબર નથી, મને ઝાડા ઉલટી થઈ ગયા છે, મને લેટર આવી ગયો ગુજકોટ માંથી ફરિયાદ દાખલ કરવાનો બરોબર. એટલે હું તમને કઉ છું સરકાર માંથી આને છે ને ગમે એમ કરીને પ્રેશર કરાવીને પૂરું કરાવો કે ભાઈ જી એ છે રસ્તો અમે કાઢી લેશું, 2 દી અમને આપો એમ. રાજેશભાઈ ને ઓલા મોદી ને ફોન કરાવી દો ને. મોદી નો નંબર જોતો હોય તો હું તમને આપું. મોદી નો છે મારી પાસે, BM મોદી નો. હા, BM મોદી ને ખાલી એક ફોન કરાવી દો રાજેશભાઈ ને, અને વાત થઈ જાય તો મને ગમે એની વાત થાય. આને કિરીટભાઈ કઈ અને આને જયેશભાઈ રાદડિયા ને વાત કરાવી દો, અથવા કૃષિ મંત્રી ને વાત કરાવી દો કે સાહેબ આ ખોટું છે, કાર્યકરો ને છાંટા ઉડે છે, આમ છે તેમ છે, સરકાર બદનામ થાય ને 2 દિવસ માટે ફરિયાદ દાખલ નથી કરવાની, ત્યાં સુધી આપણે રસ્તો કાઢી લઈ. હવે જો સમાધાનમાં જો કઈ ગણિત હોય તો મેં નાફેડમાં વાત કરી લીધી, પણ મિનિસ્ટ્રી તો એમ જ કહે છે કે ગુનો દાખલ કરો બરાબર. તો મિનિસ્ટ્રીમાં તમે કેવડાવી દો કે પોલીસમાં અને એ થોડુંક ટાઢું પાડી દો બરાબર. કિરીટ પટેલ ને કહી અને આપડા સાંસદ રાજેશભાઈ ને કહી અને ફોન થતા હોય એવી રીતે ફોન કરાવી દો, પ્રેશર કરવામાં કે પૂરું કરી નાખશું અમે એમ બરાબર. એના ઉપરથી ટાઢું પાડો એટલે 2 દિવસમાં આનો રસ્તો નીકળી જશે. GSW વાળાને કહી દીધું તમે ગોડાઉન ન ખોલતા, ગમે એની ડિલિવરી હોય, નકર પ્રેસ મીડિયા વાળાને પોલીસ વાળાને પહોંચી જાહે. સમજાણું? બાકી મને હમણાં પ્રેસ વાળાને ફોન આવે એટલે હું એને એમ જ કઉ છું કે ભાઈ 1-2 બોરી એવી હોય ને કોકે મૂકી દીધી હોય તો એ કેમ નક્કી થાય બરાબર. સમજાણું? એ કે પંચરોજ કામ આપો ને ઓલું આપો, મેં કીધું થાય ભાઈ તમે ચિંતા ન કરો, એ અમારું કામ છે. અત્યારે હું એમ કરું છું બરાબર. સમજાણું? એટલે તમે કાલે ગમે એમ કરી એનો રસ્તો નીકળતો હોય તો બેહીને આપણે રસ્તો કાઢી લઈએ. મુળુભાઈ ને કહું આવી જ છે ફળદુ સાહેબ પાસે. હે મુળુભાઈ ને કહી દો ફળદુ સાહેબ પાસે. હા, આવી જ જાવ કે સાહેબ જે કઈ હોય ઈ ખરાબ નીકળશે ઈ મારી. ફળદુ સાહેબ ને કહી દઈએ તો સાહેબ આમાં એફઆઈઆર નથી કરવાની થતી, હું કઉ છું એને કે મારી એટલે મારી. ફળદુ સાહેબ ને કહી દઈએ એટલે કામ પૂરું. हिक नज़र सिंधी जगत ते। कुबेरनगर बाज़ार में फिरियो बुलडोजर। अज कुबेरनगर अहमदाबाद में म्यूनसिपल कॉर्पोरेशन तरफा गैरकायदेसरी ठहल अदावतुनि ते बुलडोजर फेरायो वियो।
सरदार नगर झूलेलाल मंदिर ते अॼु खां चालीहो शुरू। अॼु सरदार नगर झूलेलाल मंदिर में पूज्य चालीहे साहिब जो शुभारंभ हवन सां कयो वियो, जिते साईं शेरावाला ऐं पंडित सुभाष शर्मा पिणु हाज़िर हुआ ऐं हज़ारे चालीहो रखंदड़ भी उन हवन में अची पहुता हुआ। यज्ञ जो फल खपेव न, स्वा चवो त पोइ फल मिलंदो। जय झूलेलाल। त मां चवां त मूंखे ई मिलंदो। ओम जगत प्रभु देवानां तं प्रोतमं शवं पुष्टदतो स्तुतः त्वमेव जगदं नित्यं भक्त्यानां स्तुत्ये ध्यायन्ति यस्मात् तव अरे लगे तो बैठा है। जय झूलेलाल। अॼु भूत झूलेलाल मंदिर सरदार नगर अहमदाबाद में चालीहे साहिब जो 44 महाविर्त जो यज्ञ अॼु खां 7 अगस्त 2018 खां आरंभ थियो आहे। जय झूलेलाल। सिंधी लेखिका श्रीमती कला मोती प्रकाश जो थियो देहांत। सिंधी जातीअ जो शान ऊंचो करण वारी लेखिका श्रीमती कला मोती प्रकाश हिन फ़ानी दुनिया खे अलविदा कई आहे। संदसि उमिरि 84 साल हुई। हाणे कुछ ख़बरूं बॉलीवुड तां। अमिताभ बच्चन जे सेण जो थियो देहांत। अमिताभ बच्चन जो सेण राजन नंदा हिन फ़ानी दुनिया मां चालाणो कयो आहे। इहा ख़बर ॿुधंदे अमिताभ बच्चन शूटिंग अध में छॾे ओॾां रवानो थियो। राजन नंदा संदसि धीअ जो सहुरो आहे ऐं एस्कॉर्ट कंपनीअ जो मालिक आहे। हिन हफ़्ते थियल रिलीज़ 3 फिल्मूं फ्लॉप। हिन हफ़्ते 3 नयूं फिल्मूं रिलीज़ थियूं आहिनि। कारवां, फने खान ऐं मुल्क टिनी फिल्मुनि बॉक्स ऑफिस ते नाकामयाबी हासिल कई आहे ऐं उमेद खां घटि कलेक्शन कयो आहे। अदाकार ओम पुरीअ पंहिंजे मरण खां अॻु ॾिनो हो इंटरव्यू। अदाकार ओम पुरी पंहिंजी मरण खां अॻु
एक टीवी चैनल ते इंटरव्यू ॾिनो हो। हाणे उन इंटरव्यू जो वीडियो वायरल थियो आहे। ओमपुरी जी आख़िरी फिल्म लस्टम पस्टम 10 अगस्त ते रिलीज़ थियण वारी आहे। हिक नज़र रांदियुनि जे मैदान ते। वुमेन्स क्रिकेट लीग में स्मृति मदाना सभ खां वधीक रन्सूं ठाहियूं। वुमेन्स क्रिकेट लीग में स्मृति मदाना सभ खां वधीक रन्सूं ठाहिण वारी ऐं सभिनी खां तेज़ रांदीगर जे रूप में उभरी करे ॿाहिरि आई आहे। हिक नज़र शेयर बाज़ार ते। हाणे ॾिसूं अॼु सोन ऐं चांदीअ जा अघ। इहो हुयूं अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे साॻिए ई वक़्तु। तेसिताईं ॾिसंदा